दोस्तों सबसे पहिरीं अस्सलाम वालेकुम में हिन महिल असां दादू में आया हूँ बा शाहनवाज़ जी वॾी महिरबानी बा शाहनवाज़ आयो आहे दादू में ऐं असीं बा शाहनवाज़ जा थोरा था आहियूं फ़क़ीर साईं हाँ तुंहिंजा हाल वाल पुछंदो वीचारो फ़क़ीर ग़रीब यतीम मिस्कीन अलाह स्वाते रथस तो न बा शाहनवाज़ अस्सलाम वालेकुम बा शाहनवाज़ तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हां हिते दादू में असां ग़रीबनि जे तॾहिं हली आया हो तव्हां सभ खां पहिरीं फ़क़ीर साईं जे बारे में तव्हां छा चवंदो दोस्तनि जे जी तो सब का पहिरियां अस्सलाम वालेकुम मिस्किननि जो आवाज़ शाहनवाज़ चलियो जी तो एक ॾांहुं गुरबत में सिंध में एडी गुरबत आहे जो कंहिं ग़रीब मिस्किन मज़लूमनि खे उहो वेले खाइण जी वसियत न आहे कि अहिड़ा मिस्किन मज़लूम आहिनि जिन खे वेले खाइण जी वसियत न आहे कमाइण जो को सहारो न आहे खुदारा मां उन दोस्तनि खे अपील थो कयां तो बराए मेहरबानी है दोस्तन जी मदद कयो जी जी ही वीचारो गरीब मिस्किन आहे फ़क़ीर आहे साईं दरगाह ते ड्यूटी ॾींदो आहे मूंखे को अहिड़ो ॿियो सहारो कोन्हे अच्छा जंहिंमें कंहिं मां को कमाए सघां या ॿियो टियों मां साईं दरगाह ड्यूटी ॾींदो आहियां उते ॿार द्वार ॾींदो आहियां जेके पखी पखण पाणी दाणी पीआरींदो आहियां ॿियो टियों तव्हां कहिड़े दरगाह ड्यूटी ॾींदा आहियो चांदी माजी हाँ हाँ तव्हां छा था चवणु चाहियो गुरबत में इहो थो चवणु चाहियां त जेको अलाह जे नाले अलाह जो घर आहे जेको ॾींदो सरसग अलाह जे घर में ॾियो ग़रीब आहियां मां छोरो छिनियो आहियां मां ऐं मुंहिंजो कमाइण जो केरु कोन्हे हिकिड़ो भाउ आहे कोठड़ी में पंज ॼणा आहिनि भाती भेणियूं वधियूं मां ग़रीब आहियां सफ़ा छोरो छिनियो आहियां जेको मुंहिंजी मदद करे अलाह जे नाले मदीने जे नाले कयो मुंहिंजी खुदारा इन पोस्ट के शेयर कयो इन ग़रीब जी मदद कयो तव्हांजी मदद करण सां तव्हांजी शेयर करण सां ॿिया दोस्त ॾिसी सघनि ऐं हिन ग़रीब जी मदद थी सघे बराए महिरबानी ॾह दुनिया 70 आख़िर त हिन ग़रीब जे जीअं आहे मूंखे सीमेंट जी बि ज़रूरत आहे साईं हाँ सीमेंट जी भी रेती जी भी तव्हां सीमेंट रेती काॾे कंदो उते चांडे मस्जिद ते मस्जिद जो माना हाँ कमु कराईंदासीं जीअं हिन चयो त मां मस्जिद जो तालिब आहियां अच्छा माना मस्जिद अलाह जे घर ॿाहिरि द्वार ॾींदो आहियां ॿियो टियों पर मूंखे हाणे उहा वसियत न आहे पंहिंजो मस्जिद खे थोरी ज़रबून हालत आहे असां ॿुधो आहे चवंदा अञा दोॾा वीचारा ख़तम आहिनि सफ़ा आहे सफ़ा यतीम थी वियो आहे सफ़ा हाँ 12 महीने वेही वियुमि हिकिड़ी खट हाँ तव्हां सर्दी वारनि खे कहिड़ी अपील कंदा हाँ जेको सरसग मुंहिंजी मदद कयो अलाह जे नाले सोणे साईं जे नाले मदीने जे नाले मां कमु कराईंदुमि चांडे जी मस्जिद जेको सरसग मूंखे ॾियो अलाह जे नाले मदीने जे नाले तव्हांजो मुंहिंजी भलाई कंदो अलाह साईं तव्हांजी भलाई कंदो खुदारा हिन अहिड़े मिस्किन मज़लूम जी मदद कंदो न रब्बुल आलमीन अव्हांजी मदद कंदो ॾह दुनिया 70 आख़िर त पंहिंजे आख़िर तक गुज़ारियो बराए महिरबानी हिन मिस्किन जे पोस्ट खे शेयर कयो तव्हांजे शेयर करण सां ॿिया दोस्त ॾिसी सघनि तव्हांजे शेयर करण सां ॿिया दोस्त हिन ग़रीब मिस्किन जी मज़लूम जी मदद करे सघनि मां निहायती शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जो ॿियो बेरोज़गार बि आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन जे घर में केरु कोन्हे अटो हिन वटि न आहे ऐं हिन वटि तमामु हिन वटि मुश्किलात आहिनि ऐं तव्हां छोरी जीअं माना हिन वटि राशन बि कोन्हे 3 ॾींहंनि जे घर में मां वियमि ॻोठु कुझु खाईंदा आहिनि कुझु न खाईंदा आहिनि इहे माना बुखनि में हूंदा आहिनि इहो बि थोरो पुछो छाजे करे हे पाण कुझु छो न कर 3 ॾींहं 2 ॾींहं खाईंदा आहियूं 3 ॾींहं कोन खाईंदा आहियूं भला तूं मज़दूरी ते न वञी सघंदो न मज़दूरी ते न गोॾा कमु कोन करे सघंदो आहे ॾाढो झलियो माना हिते माना सूर थो हा खुदा राय हिन माज़ूर जी मदद कंदो न रब्बुल आलमीन अव्हांजी मदद कंदो बराए महिरबानी हिन पोस्ट खे शेयर करण सां ॿिया हिन दोस्त मां साईं मुरादी शाह खे अपील थो कयां महिरबानी करे अलाह जे नाले मदीने जे नाले मुंहिंजी मदद कयो ऐं ॿियो कंहिंखे अपील करणु चाहियो रफ़ीक साहब खे साईं मुरादी शाह के साईं पंहिंजो हुक्मरान जेके बि हुक्मरान इदारे में आहिनि खुदारा पूरी पाकिस्तान पूरी हुक्मरान सिंध हुक्मरान मां बिलाल भुट्टे खे अपील थो कयां महिरबानी करे अलाह साईं ऐं जरदारी साहब खे हिन जो इलाज कराए वञे हिन खे जेको गोॾनि में वीचारो माना जेको वेही वियो आहे खुदारा हिन मिस्किन जी मदद कई वञे सही हिन ग़रीब जी ज़िंदगी बची सघे महिरबानी फोटो